सुहिणा सचा कोन थींदई भली घोरे छॾियूं घर इहे सुहिणा सचा कोन थींदई भली घोरे छॾियूं घर ओ कंदा कोन रहम जी नज़र इमरान अली लिगारी चए इहे सुहिणा कंहिं जा कोन थींदई इहे कंहिं सां वफ़ाई कोन कंदई हो छो थो बबूरनि खां थो ॿेर घुरी छो थो पंहिंजी ज़िंदगी तबाह करी छो थो ज़िंदगी पंहिंजी तबाह करी इहे सुहिणा कंहिं जा कोन थींदई इहे कंहिं सां वफ़ाई कोन कंदई छो थो बबूरनि खां थो ॿेर घुरी छो थो पंहिंजी ज़िंदगी तबाह करी छो थो पंहिंजी ज़िंदगी तबाह करी ये नागन जात बचावो अथई कंहिं सां बि कोन सचावो अथई ये नागन जात बचावो अथई कंहिं सां बि कोन सचावो अथई रांदो खांदो हू तो डंगे वींदई इहे सुहिणा कंहिं जा कोन वतई इहे सुहिणा कंहिं जा कोन थींदई इहे कंहिं सां वफ़ाई कोन कंदई इहे कंहिं सां वफ़ाई कोन कंदई छो थो बबूरनि खां थो ॿेर घुरी छो थो पंहिंजी ज़िंदगी तबाह करी छो थो पंहिंजी ज़िंदगी तबाह करी आशिक़नि जूं दिलरियूं टोड़ छॾियूं ग़रीबनि जा बेड़ा बोड़ छॾियूं आशिक़नि जूं दिलरियूं टोड़ छॾियूं ग़रीबनि जा बेड़ा बोड़ छॾियूं जंहिं सां मिलंदे हर को ईअं चवंदई इहे कंहिं सां कोन वफ़ाऊं कंदई इहे कंहिं जा कोन सुहिणा वतई इहे कंहिं सां वफ़ाई कोन कंदई इहे कंहिं सां वफ़ाई कोन कंदई छो थो बबूरनि खां थो ॿेर घुरी इहे पंहिंजी ज़िंदगी तबाह कंदे छो थो पंहिंजी ज़िंदगी तबाह करी इमरान लिगार जी वसीयत थई मतां फांसी सादी तबीयत थई इमरान लिगार जी वसीयत थई मतां फांसी सादी तबीयत थई अहिड़ी सलाह सुठी ॿियो कोन ॾींदई इहे कंहिं सां वफ़ाई कोन कंदई इहे कंहिं सां वफ़ाई कोन कंदई छो थो बबूरनि खां थो ॿेर घुरी छो थो बबूरनि खां थो ॿेर घुरी छो थो पंहिंजी ज़िंदगी तबाह करी छो थो पंहिंजी ज़िंदगी तबाह करी छो थो पंहिंजी